अच्छा आफ्ताब साहब, अॼुकल्ह ॾिसो था त सिंध में इलाही सारा बढ़ंदड़ इशूज़ आहिनि, पर पॉज़िटिव ॻाल्हि जेका नज़र अचे थी पाण खे सोशल मीडिया ते, नौजवान अॻिते अचनि था। बीइंग अ यंगस्टर अव्हां इन लहर खे कीअं ॾिसो था, छा तजुर्बो हूंदो? हा ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त सम्झण जी आहे त गुज़िरियल जेकॾहिं पाण 15 सालनि जी ॻाल्हि कयूं जी त ड्रास्टिक चेंज आयो आहे पंहिंजे ओवरऑल मीडिया में। ऐं प्रिंट मीडिया त ख़ैर सफ़ा अञा पुराणी ॻाल्हि थी वई, ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जी ॻाल्हि थो कयां। ही जीअं मिसाल तौरु असांजा सैटेलाइट चैनल्स आहिनि। तव्हांखे यादि हूंदो 2002-03 में जॾहिं असांजा ही सभु सिंधी चैनल्स स्टार्ट थिया हुआ, उन में ऐं हींअर बि केतिरो फ़र्क़ु आहे। हालांकि इट्स बीन 20 years, 22-23 साल थिया आहिनि। सॼो जेको ट्रेडिशनल मीडिया आहे, प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, दैट हैज़ बीन शिफ्टेड टू द मतिलबु सोशल मीडिया। यानी तव्हांजो फेसबुक, तव्हांजो ट्विटर, तव्हांजो इंस्टाग्राम, तव्हांजो यूट्यूब, पाण हींअर ॻाल्हायूं पिया न इन चैनल ते, इहो सैटेलाइट चैनल आहे न आवाज़ टीवी, इहा साॻी शइ तव्हां जेकर यूट्यूब ते न रखंदा त थी सघे थो एतिरी व्यूअरशिप न हुजे। बिल्कुलु सही। जेतिरी छो सैटेलाइट ते माण्हू नथा ॾिसनि न, वन गो में हिकिड़ी शइ ख़तमु थी। सो इहो त हक़ीक़त आहे त भई इहो सॼो असांजो ट्रांसफॉर्म थी वियो आहे। न सिर्फ़ु इहो बल्कि जर्नलिज़म इट सेल्फ। तव्हां ठीकु आहे हिकिड़ो होस्ट आहियो, पर तव्हांजा जेके कॉलीग साथी हूंदा, जेके जर्नलिस्ट हूंदा, तव्हां मूंखे ॿुधायो त उन्हनि सभिनी जर्नलिस्ट जो तोड़े जो कंहिं बि चैनल सां मुंसलिक हुजनि, उन्हनि जो पंहिंजो यूट्यूब चैनल हूंदो, उन्हनि जो फेसबुक पेज हूंदो। बिल्कुलु। सो इन जे करे इहा त हक़ीक़त आहे त भई सॼो जेको माहौल आहे उहो विदिन लास्ट 15 to 20 years दैट हैज़ बीन ट्रांसफॉर्म्ड। ऐं उहो मोहताज थी वियो आहे हाणे सोशल मीडिया जो। जेकॾहिं तव्हां सोशल मीडिया ते एक्टिव न आहियो, पंहिंजो नैरेटिव नथा रखी सघूं, त पोइ तव्हां आउटडेटेड थी वेंदो। हाणे अचूं था पाण सिंधी जे मसइलनि ते, त सिंध जे मसइलनि जा पाणी जो मसइलो हुजे, NFC अवॉर्ड हुजे या लीगल इशूज़ हुजनि कहिड़ा बि, उन्हनि सभिनी जो जेको आवाज़ आहे उहो नौजवाननि जे थ्रू सोशल मीडिया ते जेको अवेयरनेस थिए थी, उहो ॿियनि चैनल जे थ्रू नथी थी सघे। तव्हांखे आउं मिसाल ॾियां, लास्ट ईयर पंहिंजो कैनाल्स वारो मसइलो हुयो, जेको सिंधु दरिया में 6 कैनाल्स कढिया पिया, ग़ालिबन मुंहिंजे ख़्याल चोलिस्तान मां या अहिड़े क़िस्म जा हुया। सो उहो सॼी जेको तहरीक हुई उहो किथां शुरू थी, मूंखे तव्हां ॿुधायो? सॼी सोशल मीडिया ते हुई। बिल्कुलु ठीकु आहे। ऐं उहो एॾी हाइप क्रिएट थी वई जंहिं तादाद में सभु माण्हू धरणे में शरीक थिया। हैदराबाद में मथे माना सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में उहो सभु कनेक्ट करण जो रीज़न ई सोशल मीडिया हो। ऐं आउं सम्झां थो असांजो सिंधी नौजवान तोड़े जो हुन ते भले इल्ज़ाम लॻनि त उहो सुस्तु आहे, कमु नथो करे, पढ़े नथो। हालांकि इन ते बि आउं ॻाल्हाइणु चाहियां थो त भई ईअं कोन्हे। असांजो सिंधी नौजवान जंहिं लेवल ते ॿाहिरनि मुल्कनि में कमु करे थो, उहो बिल्कुलु आउं चवां थो सलाम जो मुस्तहिक़ आहे। उहो छा सबबु आहे त हुननि खे जेको नौजवान दुबई में, अबूधाबी में, कैनेडा में, यूरोप में कमु करे थो, इते उनखे तव्हां त चओ त न उनको कमु नथो करे। भई जेकर कमु न कंदो हुजे त पोइ असां छो था उते कमु कयूं ॿाहिरनि मुल्कनि में? ठीकु आहे न। सो इन जे करे इन जो सबबु इहो आहे त स्ट्रक्चर न आहे। हिते तव्हांजो नौजवान जेको यूनिवर्सिटीज़ मां निकिरे थो, उनखे तव्हां जेकॾहिं ॾींदो 50,000 पगार, हिकिड़ो यंगस्टर जेको इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग करे थो, मैकेनिकल करे थो या डॉक्टर थी निकिरे थो, 50-60 हज़ार में छा थींदो आहे तव्हां मूंखे ॿुधायो? सो इन जे करे इहो मसइलो सॼो स्ट्रक्चर जो आहे त उहो नौजवान मजबूर थी करे ॿाहिरि वञे थो। वरी बैक टू योर क्वेश्चन, त हींअर जेको हालात आहिनि उन हिसाब सां आउं सम्झां थो सिंधी नौजवान तमामु ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि। उहे ॾाढा वोकल आहिनि। ट्विटर हुजे, सोशल मीडिया ते ॿिया प्लेटफॉर्म्स हुजनि, उन्हनि में जंहिं हिसाब सां उहो सिंधी जे मसइलनि ते ॻाल्हाए थो, उन्हनि खे उजागर करे थो। ऐं मूंखे उन्हनि माना आउं सलाम पेश करां थो उन्हनि खे। ऐं आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो सबबु आहे त भई असांजा नौजवान ॿियनि सूबनि खां जेकॾहिं पाण कंपेयर कयूं त उहो काफ़ी वधीक बहितर आहे। जेकॾहिं पाण सिर्फ़ु नौजवाननि जी ॻाल्हि न बि कयूं त असांजो जेको सिंधी समाज आहे उन में असांजो न्यूज़ पेपर्स हुजनि, असांजा चैनल्स हुजनि, ॿिए कंहिं बि पाकिस्तान जे सूबे में 4 खां 5 खां मथे अख़बारूं नथियूं निकिरनि। असांजी सिंधी ॿोली में 20 खां मथे अख़बारूं रोज़ निकिरनि थियूं। पंजाबी में केतिरियूं आहिनि तव्हां ॿुधायो? बलोची में केतिरियूं आहिनि? पश्तो में केतिरियूं डेली अख़बारूं निकिरनि थियूं? सो सिंधी समाज कमाल जो आहे। ऐं आउं सम्झां थो उन में नौजवाननि जो हिकिड़ो वॾो हथु आहे।